अस्सलामु अलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, तव्हांखे हिकु अहम ऐं अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त दोस्तों अदाकारा मारवी चन्ना हाणे असां में नाहे रहियो। दोस्तों, सिंधी अदाकार मारवी चन्ना हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। दोस्तों, सिंधी अदाकारा मारवी चन्ना सिंध जे काफ़ी ड्रामनि में कमु करे पंहिंजो पाण मञरायो। दोस्तों, सिंधी अदाकारा मारवी चन्ना शादी करण खां पोइ शोबिज़ खे हमेशह लाइ अलविदा करे छॾियो। दोस्तों, सोशल मीडिया तां जॾहिं असांखे सिंधी अदाकारा मारवी चन्ना जे वफ़ात जी ख़बर मिली त असांखे ॾाढो अफ़सोस थियो। दोस्तों, असांजो इहो ई दुआ आहे त अल्लाह ताला खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं संदसि वारिसनि खे सब्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तों, उम्मीद आहे त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा।